वगण में ईद वेझो ईंदे बि ख़रीदारी में तेज़ी न आई है। हुकूमत जी ग़लति पॉलिसियुनि सबबि बुख बदहाली ज़ोर वठी वई है। माण्हुनि ईद ते ॿारनि खे कपिड़ा चपल बूट बि न वठी ॾिना। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे वगण में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मनवर अली सुमरो पंहिंजी रिपोर्ट में। शहर में मौजूद आहियूं। ईद उल फितर ईंदे ई ईद ख़रीदारी न थी सघी। अचो त दर्जन मनारकनि ऐं चौपड़नि वारे दुकाननि खां ऐं शहर जे समाजी अॻवान खां वीचार उन्हनि जा छा ख़्याल आहिनि। बाज़ार में मज़ो ई कोन्हे, ग्राहक ई नथा अचनि। सॼो ॾींहुं वेठा था इंतज़ारु कयूं त पोइ ग्राहक अचे, जेके बजोड़ा ठाहिया त उहो बजोड़ा खणनि। हिकु त बिजली जी लोड शेडिंग आहे, ॿियो महांगाई आहे। माण्हुनि कपिड़ा ई न वरिता न महांगाई जे करे, त पेट पालनी आहे जेका तो कपिड़ा वठी सिबराइनि नथा कनि पिया। वॾी तमामु घणी महांगाई आहे। कपिड़ा ठाहिया खणनि कोन था। मुंहुं बि शॉपिंग बाज़ार में नथा कनि। वॾी महांगाई लॻी पई, हर शइ महांगी थी, हर शइ चोट चढ़ी वई आहे। कपिड़ा महांगा थी विया आहिनि। हर साल जी भेट जीअं हिन साल जेको आहे सो असांजी ख़रीद जेको आहे दुकानदारी में कस्टमर जेके घटि था अचनि। हर साल असां कस्टमर घणा ईंदा हुआ हिते, वाह ठाहींदा हुआ, ॾाढी लड़ाई। हर शइ महांगी थी वई आहे। छा शइ नथा वठी सघूं त ईद जो मौक़ो लॻो पियो आहे। गिहु महांगो, हर चीज़ महांगी। वञूं था लटे कपिड़े दुकान ते चढ़ी जेको आहे 100 रुपए मीटर वारो 200 रुपया मीटर लॻो पियो आहे। ख़रीदारी बिल्कुलु सफ़ा न आहे। तमामु घणी महांगाई थी वई आहे। माण्हू तमामु घणी महांगाई हिन शयुनि में महांगाई ॾाढी आहे। जेको रुपए वारी शइ आहे उहो 10 रुपया थी वियो आहे। ज़रूरी आहे आसे ते धंधो पवंदो न। महांगाई करे ख़राब हाली पियो आहे, को मज़ो कोन्हे। को ग्राहक कोन थो अचे, ग्राहकी कोन थी थिए, रोज़गारी न आहे। सफ़ा थी खाली वांदा वेठा आहियूं। हुनजे लाइ ग्राहकी सफ़ा थी कान्हे थी वई आहे। ग़रीब माण्हू जेको आहे खाइण खां सफ़ा हलाक थी वियो आहे। ऐं त कहिड़ो बि तव्हां ॾिसो न, माण्हू रेडी वारा या जेके बि आहिनि धंधनि में उहो न आहे। अमीर नेठि अमीर थींदो थो वञे, ग़रीब नेठि ग़रीब थींदो थो वञे। मार्केट में जेका आहे न ख़ामोशी, ख़ासि करे महांगाई सबबु जेको आहे महांगाई तेज़ी थी वई आहे। त माण्हू जेको आहे न अटे जे 2 वेलनि जे अटे लाइ परेशान आहिनि। उहो कपिड़ो ईद ते कीअं पाईंदा, इहो ज़ाहिर वॾो मसइलो आहे। ऐं हिन महिल जेको 2200 रुपया जो कणिक जो अटो थी कणिक थी विया ऐं सारियुनि जी हाई रेट जे करे जेको महांगा बि हुई पर थोरी घटि ई। हिन चकर ते तमामु महांगा थी वई आहे। जेका 50 वारी शइ जा 30 40 जी हले पई, उहो ग्राहक कोन था वठनि पिया। सॼो ॾींहुं जेको आहे सो रश कान्हे का, घटि आहे तमामु। ॿारहां लॻी पिया। मां त सम्झां हूअं त पतो नथो आहे। ग़रीब माण्हू पेट गुज़र जे लाइ परेशान आहे। ईद जी सोच त ग़रीब जे ज़हन में ॾिसूं ई नथा। कंहिंखे बि ग़रीब खे ईद यादि कोन्हे का। बाक़ी अमीरनि जा ॿार ॾिसूं था, ख़रीदारियूं बि कनि था। उहे जेको आहे हर हिसाब सां ईद जी तयारी कनि था। ग़रीब वीचारो पेट गुज़र जे लाइ परेशान आहे। तमामु हिकूण जा ॿीण ते रेट थी विया आहिनि। तव्हां शहर जे सियासी समाज जे माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणो आहे त जल्द जल्द हुननि खे ग़रीबनि खे रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन अब्दुल ख़ालिक सां गॾु अवामी न्यूज़ TV वगण मनोहर अली सुमरो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो